शुरू था सफ़र जो दौरो थो कयां आहे सुभाणे इंशाअल्लाह वरी असांजा दोस्त आहिनि तो दोस्त जेके ग़रीब हारी त मां उन्हनि सां मुलाक़ात उत्तर जो दौरो जा ज़िला आहिनि उन्हनि जो रायो आहे सखत हुकूमत जेका आहे वज़ीर सभु मां सां आहिनि जेके तव्हांजा मारूज़ात आहिनि जेके तव्हांजी मां कोशिशि करे उहो मूंखे ख़बर आहिनि त वधियूं बि आहिनि ईअं न आहिनि की घटियूं आहिनि पर ईअं न आहे त ज़हन में न आहिनि सम्झूं था असां ख़ासि करे अमन शिकारपुर में क़बूल थो कयां शिकार अहिड़ा वाक़िया थिया आहिनि मां पुलिस जो इंतज़ाम करे ऐं जेका बाधायां थो ऐं ईंदी जेका हिकिड़ो नओं इंस्पेक्टर तव्हांजो जेको SP आहे चयोमांसि त महीने में थोरो साफ़ सफ़ा करे अहिड़ी तरह साफ़ सफ़ा करे ॾे इहे सख़्तीअ सां कमु वठी ऐं इन खां सवाइ शिकारपुर में 12 लख रुपया मां 12 लख रुपया सैलाबी तव्हांजी शिकारपुर शहर ड्रेनेज जी ऐं ट्वेल बि लॻंदा नलका जी 8 लॻंदा इन सिले सां इन तरीक़े सां घणे हद ताईं तव्हांजी सिहत आहे जेका 25 सालनि खां पाकिस्तान जॾहिं खां वजूद इन ॻाल्हि ते तवजो न ॾिनो आहे आहियूं एतिरियूं वयूं आहियूं हुकूमत सभु आहियूं जमहूरी आमरियत जी हुकूमत आहियूं पर जेको शिकारपुर खे खाई वई आहे मुंहं जो दड़ो करे छॾियो अथऊं तवजो न कयो हाणे हिन साल में इहे लख रुपया मंज़ूर कयासीं यानी 1 महीने में ख़र्च थींदा जून ताईं वरी वधीक ख़र्च करे हितां इंशाअल्लाह ताला त तव्हांजे लाइ सुकून जी ज़िंदगी शहर तव्हांजो शहर आबाद रहंदो शिकारपुर जो शहर जे बुखारा आहिनि समरकंद सां थींदी आहे हाणे शिकारपुर जी समरकंद खे त छॾियो पर सघे त इन लाइ कयूं था ऐं इन जी सहूलियत बि वधायूं था 20 सालनि में सॼो 20 ॻोठनि खे बि हाणे हिकु साल खे बिजली जी सहूलियत मिले ॿुधो ॻाल्हि त ॿुधो ॻाल्हि ॿुधो अच्छा हाँ वो हाणे वधी विया आहिनि फुटिंग जिथे 24 रुपयनि जो फुट इन में बि आउटगारी जो सुवाल आहे ख़बर 1 मिंट में असां ख़तमु था हाणे इहो थियो आहे जेको ॻोठनि खे सुधारण जो मिलंदी आहे मूंखे पर हाणे प्रोग्राम जेको फ़ाइदा बि ॾिसंदो नी असांखे मिलियो उहो उन जो बि उहो थोरो अहिड़ी हालत में मिलियो मां तव्हांखे हाणे इहा भाण जेका आहे असुल भाण तव्हां चओ था भाण न आहे सिर्फ़ु भाण हिननि छॾी न भाणनि जी जेको मनसूबो हिननि जो अंदाज़ो न हूंदो त भाण जी के छा कयूं हाणे जे ईंदड़ साल तकलीफ़ थिए त पोइ तव्हां चयो कयो त तव्हां हाणे अंदाज़ो करणु घुरिजे त केतिरी भाण असां इम्पोर्ट कयूं था भाण ऐं फॉस्फेट थींदो ऐं ॿियो हाणे खंड जी किलत असांजो करे हुन वधीक कोशिशि कई इन कम ते जा त पोइ त हाणे असां कमु रेट डबल छो कईसीं त महांगाई वधीक वञी तव्हांजी कयोसीं त पोइ असांजी जेका खंड उन में ख़तमु थिए असां ख़ुदि इन करे न त पोइ असां छो भला कहिड़ी असांजो असां अघु एतिरा सॻो सुवाल हो त ईअं असांजी जिथे कणिक जी रेट न हारी चवंदो त असां मां छो भला कणिक पोखण जी ज़रूरत न आहे छो क़ीमत वधी वई आहे मूंखे पासे ॾऊं असांखे फील थियणो आहे कणिक ख़तमु थी वञे ब्लैक जो सिलो मुल्क पर पोइ ऐं खंड इहे कीअं वधंदी जॾहिं फुटी जी रग वधंदा त पोइ तव्हां कणिक बि वधाईंदा तव्हां पर पोइ छा थो थिए त ठन थियूं उहो हिकिड़ो फिर पोइ जॾहिं असां चई पोइ भाव वरी किरंदियूं बि आहिनि सिके जी क़ीमत जेके दुनिया में ई असांजी मुख़्तलिफ़ थी कंहिंजी का क़ीमत हुई न असांखे मजबूरन इहो को क़ीमत बि कमु करणी पई सां उन में बि महांगाई पैदावार वधे थी तंहिंखां पोइ अगरि वरी इहा ॻाल्हि आहे ऐं ॾिसंदव त छोकिरियुनि जो सुवालु आहे सॼे मुल्क में जाचे वञा जो सिलसिलो ग़लति न रहियो आहे अॻे सिलसिलो ग़लति आहे ऐं कंदा था वञूं इंशाअल्लाह ताला तव्हांजी दुआ ॾिसंदव चङी तरह चीफ मिनिस्टर खे जाचे चोरियुनि जो हा तुंहिंजो सुवालु आहे नौकरी अमन अमान लाइ असां केर बि पहुचा न कंदासीं केर बि हुजे हाणे इहे ॻाल्हियूं त थींदियूं हाणे बॉर्डर बि वेझो आहे हाणे मां सख़्त केतिरी थी हले हिकिड़े केतिरो बि तव्हांखे चवणो आहे स्मगलिंग बि त तव्हांजो बि त फर्ज़ु आहे हाणे स्मगलिंग एतिरी सखर शहर में ॾिठा आहिनि त हीअ न छड़ो पान पर बाज़ारनि में त पोइ
छो था पोइ इहो पान खाओ, पोइ तव्हांजी कणक थी ॿाहिरि वञे, तव्हांजी इहे खंड थी हिंदुस्तान वञे, 25, 26, 27 क़ीमत आहे हिंदुस्तान में, घणे घटि 50 रुपए वञी कान पहुती आहे। अफ़गानिस्तान में 50 रुपए, त पोइ हुतां अफ़गानिस्तान, हितां हिंदुस्तान, त पोइ कीअं असांजो सिलसिलो हलंदो अदा? इन सज़ा मिलनि, पर पब्लिक जो बि ताउन हुअणु घुरिजे नी, पब्लिक जो ताउन हुअणु घुरिजे। असां सख़्तु इंशाअल्लाह सज़ा ॾींदासीं, सख़्तु सज़ा ॾियूं था त पोइ माण्हू लिखनि था बाबा हे छा था कनि, इंतकाम था वठनि हर ॻाल्हि में, कहिड़े चोर खे बि पकड़ियो, कहिड़े मुल्क जे दुश्मन खे बि पकड़ियो, बाबा इंतकाम था, सियासी इंतकाम था वठनि, छो असां सियासी इंतकाम वठंदासीं? न असां दबाव में न ईंदासीं, कंहिं बि सूरत में दबाव में न ईंदासीं। हाणे तव्हां ॾिसो नी, जेके लासानी ज़बान जे वक़्त में जेके गिरफ़्तारियूं थियूं, अॼु उन्हनि खे असां आज़ादु कयोसीं नी, आज़ादु करे सभिनी खे आज़ादु कयोसीं, त पोइ असांजी दुश्मनी कंहिंसां न आहे, असांखे मुल्क हलाइणो आहे, उहो वक़्तु अहिड़ो हो, असां मजबूरनि असांखे गिरफ़्तार करिणो पियो किन माण्हुनि खे। हाणे जो असां उन ॻाल्हि खे कंट्रोल कयो आहे, उनखे आज़ादु बि कयोसीं, त गिरफ़्तारियूं असांखे ॻाल्हि नथी वञे करिणी थी पए, पर आख़िर चोर बि आहिनि। हाणे तव्हांजे शिकारपुर जे शहर में 2 नौजवाननि खे खूह में घुट वञी, पोइ हाणे अहिड़ा वाक़िया बि थियनि था नी, ऐं तव्हां पोइ इहे सूरत में छा कयूं त हथनि ते मेहंदी लाइ बसि वेही रहो, पोइ सख़्ती बि करणी थी पए, सख्ती करनी थी पए, अहिड़नि माण्हुनि सां सख्ती। पोइ जॾहिं कयूं था त पोइ चवनि था कि जमहूरियत को कत्ल कर रहे हैं, जमहूरियत की आवाज़ को ख़त्म कर रहे हैं। कहाँ ख़त्म कर? जमहूरियत जे लाइ त असां जदोजहद कई आहे, जमहूरियत जे लाइ असां जदोजहद कई आहे, असां छो जमहूरियत खे ख़त्म कयो? त पर अहिड़नि माण्हुनि सां, अहिड़ियुनि ॻाल्हियुनि सां बि त मुंहुं त ॾियणो आहे नी, त मुल्क खे ठाहिणो आहे। हा बाबा, मां ॿुधायो तव्हां। हा, हाणे आख़िरी सुवाल, आख़िरी सुवाल आहे तव्हांजे कॉलेज जो। मां पीराज़े साहिब सां ॻाल्हायो आहे, दुल मोहम्मद दोस्त साहिब सां ॻाल्हायो आहे, ऐं इंशाअल्लाह ताला इनखे इंटर साइंस कंदासीं, इंटर साइंस कॉलेज कंदासीं, डिग्री कॉलेज इनखे कराईंदासीं। डिग्री कॉलेज, डिग्री पर हाँ, साइंस में डिग्री, साइंस उनखे ठाहींदासीं। त हाणे बसि, हाणे इजाज़त आहे त पोइ हाणे चलो पीछे